ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची खां। दाबेची गुज़िरियल 3 ॾींहं अॻु असांजे ॿिनि घरनि खे चुल्ह जी चिणिग मां बाहि लॻी असांजे घर जो अलो तलो सड़ी चट थी वियो। मोहम्मद जुमन बाबड़ो। ख़बर मूजिबि ॻोठु मुज़फ़र बाबड़ो जे रवासी मोहम्मद जुमन बाबड़ो दाबेची प्रेस क्लब में साफ़ियनि अॻियां धाईंदे चयो त असांजे 3 ॾींहं अॻु असांजे ॿिनि घरनि खे बाहि लॻी वई, जंहिंमें असांजे घर में पियल समूरो क़ीमती सामान, सोना ज़ेवर, ज़मीन जा काग़ज़ ऐं रोक रक़म ऐं ॿियो सामान सड़ी वियो। असां सख़्तु सर्दीअ जे मौसम में खुले आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहियूं। कंहिं बि चूंडियल नुमाइंदे वाहिर न कई आहे। इन्हनि वज़ीर आला सिंध DC ठठूअ ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त फौरी तौर ते असांजी सहायता कई वञे। साईं, आऊं PP जो पुराणो कारकुन आहियां। हमेशह अॿनि ॾाॾनि खां वठी असां PP खे वोट ॾिना। अॼु आऊं मुरादरी शाह खे अर्ज़ु थो करियां त महिरबानी करे खुले आसमान जो। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।